अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो सुजाग न्यूज़ वन। आहियां वज़ीर उनड़ ख़ैबर मां ख़बर शामिल कयूं था। हाजी खान मलाजी ख़ैबर लॻ ॻोठ दरिया खान ॾाहिरी ऐं उन जे आस पास वारनि इलाइक़नि में सैलाबी पाणी निकिरण करे हितां जूं हज़ारी एकड़ ज़मीनूं गैराबाद बणिजी वियूं आहिनि, जंहिं करे हितां जा केतिरा ई आबादगार कंगाल बणिजी चुका आहिनि। उन मौक़े हितां जे ज़मींदारनि वॾेरो अली मोहम्मद ॾाहिरी, अली असगर ॾाहिरी, गुलाम मुस्तफ़ा ॾाहिरी, एजाज़ अहमद ॾाहिरी, वॾेरो यार मोहम्मद ॾाहिरी ऐं ॿियनि सहाफ़िन अॻियां एहतिजाज कंदे चयो त 2010 जे ॿोॾ खां पोइ हितां जो आबाद थियल बनियूं गैराबाद थी चुकियूं आहिनि। हिते जे भर पासे में 3 सरकारी ट्यूबवेल आहिनि, पर हिकिड़ो बि हलण लाइक़ न आहे। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील था करियूं त खुदारा हितां सिम नालो ठहिराए, हितां जे बनियुनि मां बीठल सिम जो पाणी कढाए असांजूं ज़मीनूं आबाद लाइक़ बणाए, असांखे माली नुक़सान खां बचाए वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। हिते ॿोॾ जेका आई उन खां पोइ फसल ज़ात कोन थियो, जेको बि आहे त सभु सिम थी वियो आहे। महिरबानी खपे हुकूमत जी त असांखे हिकिड़ो सिम नालो कढी ॾियनि त वॾी महिरबानी उन्हनि